नाज़रीन ख़बर शेयर कंदासीं। ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े स्पिनवाम में सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾे वठि थी आहे। IPR मूजिबि स्पिनवाम में फायरिंग जी ॾे वठि दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया, जॾहिं त फायरिंग दौरान लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद अली शौकत समेत 5 एहलकार शहीद थी विया। ISPR मूजिबि लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद अली शौकत दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन जी अॻवानी करे रहियो हो। फायरिंग जी ॾे वठि दौरान हू शहीद थी वियो। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरज़म आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं जारी रहंदी। अव्हांखे अपडेट कयूं पिया। ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े स्पिनवाम में सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग थी आहे। ISPR मूजिबि स्पिनवाम में फायरिंग जी ॾे वठि दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया, जॾहिं त फायरिंग दौरान लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद अली शौकत समेत 5 एहलकार शहीद थी विया। ISPR मूजिबि लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद अली शौकत दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन जी अॻवानी करे रहियो हो। फायरिंग जी ॾे वठि दौरान शहीद थी वियो। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरज़म आहिनि। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं जारी रहंदी।